नाज़रीन तव्हांखे बुलड़ी शाह करीम खां ताज़ी ख़बर खां आगाह कंदा हलूं त बुलड़ी शाह करीम में एहसासी किफ़ालत सेंटर के मुस्तक़ औरतुनि जे पैसनि मां गैर क़ानूनी कटौती करण वारो सिलसिलो बंदि न थियो। इंसानी हक़नि वारी तनज़ीम जे अॻुवान मोहम्मद ओसमान पंवर बि सेंटर ते पहुची औरतुनि सां ॻाल्हि ॿोल कई। औरतुनि ॿुधाईंदे चयो त एहसासी किफ़ालत सेंटर बुलड़ी शाह करीम जा डिवाइस होल्डर मुस्तक़ औरतुनि जे पैसनि मां सरेआम 1000 खां वेंदे 2000 ताईं कटौती करे रहिया आहिनि, जेको सरासर ज़ुल्म आहे। मुस्तक़ औरतुनि वसवारनि खे अपील कंदे चयो त बराए महिरबानी करे असां मिसकीननि जे पैसनि मां कटौती बंदि कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। रोज़गार को बुकन मारो उन्हनि मारो बाबा असांखे पैसा नथा ॾियनि, असां ग़रीबनि जो हक़ आहे असांखे ॾियनि, असांखे रुला रुला कारे मारे। तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो छता केरु आहियो पाण? भलायो बुलड़ी शाह करीम। हाणे तव्हांखे छा था चवनि? असांखे चवंदा अॼु वठी वञो सुभाणे अचो, अॼु जो सुभाणे अचो, ईअं रुला करे मारे छॾियो आहे बाबा। हाणे इहा कोशिशि करियो पैसा कटीनि था तव्हां? पैसा कटींदा असांजा नालो किथे जा आहियो? शाह करीम वेठा, मुंहिंजो नालो साहिल आहे। छा था चवनि हिते? हिते चवंदा अॼु न सुभाणे, अॼु न सुभाणे, चोथों वारो आहे पर आहिनि गाॾियुनि ते ज़ोरी। पैसा कट घुरनि था छा? तव्हांजो नालो छा आहे? किथे जा आहियो तव्हां? छा था चवनि तव्हां? तव्हांखे असां चवंदा पिया असांखे 2000 ॾियो, हेतिरा ॾियो, असांखे हेतिरा ॾियो, न त पैसा ॾियो न त ठहियो। 2000 ॾियो, टे ॾियो, टेप घुरां, टेप घुरां असां। अच्छा, उहे बि नथा ॾियनि? हा, उहे बि नथा ॾियनि।